प्यारा दोस्तों झूलेलाल जी। त अॼु आउं हींअर उथियो आहियां। अॼु लॉकडाउन ख़तमु आहे, सो कुझु रिस्ट्रिक्शन्स आहिनि, पर तंहिं हूंदे बि 10 ॼणा गॾिजणी करे सघनि था। सो आउं हींअर उथियो आहियां, हाणे चांहि ठाहींदुसि ऐं पोइ अव्हांजी हाज़िरी भरियूं था। जी त मूंखे डायबिटीज़ आहे, सो आउं हीउ स्वीटनर इस्तेमालु कंदो आहियां। हीउ स्वीटनर हीउ खंड जो मुतबादिल आहे, जेको तव्हांजी मिठाण जी जेका त कमी पूरी करे थो, पर हिन में शुगर कोन हूंदी आहे। सो हिकिड़ी पुड़ी शुगर लाइ हिकिड़े कप लाइ काफ़ी हुजे थी। ऐं हीअ स्प्लेंडा आउं इस्तेमालु कंदो आहियां, जेका बिल्कुलु खंडु जहिड़ो ई ज़ाइको ॾिए थी। हिन में को आर्टिफिशियल जेको आहे सो ज़ाइको न आहे, हीअ बहितरीनु आहे। जेसिताईं चांहि ठहे तेसिताईं तव्हां सां थोरी कचहरी करियूं था। सो घणा ॾींहं थिया आहिनि जो हीउ लॉकडाउन हो, सो आउं न पंहिंजे ॿारनि सां मिली सघियसि, न दोस्तनि सां, न ॿियो न टियों, किथे बि कोन वियसि। अॼु डॉक्टर वटां जेको आहे सो थी आयो आहियां ऐं अव्हां सां बि ॻाल्हाइण जो मौक़ो मिले पियो। ऐं ॿार बि हाणे थोरी देरि में ईंदा, सो एंजॉय कंदासीं जेसिताईं चांहि बि तयारु थी वई। हाणे असीं बि एक्सपर्ट थी विया आहियूं चांहि जा ऐं खाधे पचाइण जा, न त असां पंहिंजे मुल्क में त हू कख वञी बीणो कोन कंदा हुआसीं। सो हाणे त असांखे तजुर्बो जाम थी वियो, चांहि पियूं पिया। चांहि सुठी ठाही है ऐं टेस्ट ॾे पई सुबुह सवेरे। अम्मा सां कचहरी करी पिया, चांहि पियूं पिया, सुबुह जो टाइम आहे। प्यारा दोस्तों, घर में कुछ भाॼियूं पोखियूं आहिनि, जीअं टमाटा आहिनि, मिर्च आहिनि ऐं कुझु वाङण जा ॿूटा बि पोखिया अथऊं। इहो आहे शौक़ु आहे, तो पूरो करियूं पिया। ॿार पंहिंजे मुल्क जो शौक़ु आहे, तो हुते बि इहो शौक़ु कंदा हुआसीं ऐं हिते बि करियूं पिया। हीअ कुझु पोखिया आहिनि, हाणे कुझु जेको आहे सो हिन पासे सफ़ाई करे पोखणा आहिनि, तो पोखींदासीं। तो हीअ टमाटा जेको आहे सो गुल बाटी बि लॻी वई, तक़रीबन 15 ॾींहं थिया आहिनि हिन खे पोखे खे, गुल बाटी लॻी वई। हीअ मिर्चनि खे बि गुल बाटी लॻी वई आहे। उमेद त इहे खाइबा, शौक़ु बि कबो ऐं खाइबा बि सही। चांहि पीअण खां पोइ जेको आहे सो कुझु देरि ऐं कंप्यूटर ते वेठो त कुझु देरि छा घणी देरि कंप्यूटर ते हूंदो आहियां। पहिरीं त अख़बार ॾिसंदो आहियां,
पोइ फेसबुक ते दोस्तनि सां मिले थोरी कचेरी। उन खां पोइ कुझु लिखण पढ़ण जो कमु आहे उहो कंदो आहियां। वरी कुझु बिज़नेस बि कंदो आहियां। त ईअं ॾींहुं गुज़रियो वञे। तो हिते बि कंप्यूटर आहे, मथे मूं वटि कंप्यूटर आहे। तो हितां खां उथंदो आहियां त मथे वेंदो आहियां। अॼुकल्ह त दुनिया में जेको आहे सो कंप्यूटर अहिड़ो कमु कयो आहे जो सॼी दुनिया खे ॻंढे छॾियो आहे। जेका ख़बर पाड़े वारे खे कोन थी पए उहा हिते पवे थी। सो आउं सॼो ॾींहुं जेको आहे सो इन में ई मसरूफ़ हूंदो आहियां। कुझु लिखणो हूंदो आहे, कुझु कंहिं दोस्तनि सां ॻाल्हाइणो हूंदो आहे, बिज़नेस करिणो हूंदो आहे, हर कमु हिन में आहे। सुबुह जो उथंदो आहियां, राति जो सुम्हंदो आहियां, मूंखे ख़बर ई कोन पवंदी त टाइम कीअं थो गुज़रे। सो साइंस दुनिया खे हिक ॿिए सां ॻंढे छॾियो। हाणे आउं वञा थो मथे तयारु थियणु पंहिंजे रूम में, छो त ॿार अचनि पिया। सो आउं बि हिते कपिड़ा वपिड़ा मटाए तयारु थियां, पोइ हुननि सां कचेरी कंदुसि। मथे फ्लोर ते मुंहिंजे कमरे वञा खे ॿाहिरि जो नज़ारो ॾेखारियो, जेको आउं दरी वञा ॾिसंदो आहियां, वणंदड़ बि आहे ऐं दिलचस्प बि आहे। ऐं साम्हूं उन जे यूनिवर्सिटी बि आहे। ऐं पासे में मुंहिंजी धीउ जो बि घरु आहे ऐं मुंहिंजे भाउ जो बि घरु पासे में आहे। जेके साम्हूं अपार्टमेंट हिन पासे धीउ रहे थी, हिन पासे मुंहिंजो भाउ रहे थो। सो असीं सभु माना गॾु ई रहूं था। हाणे तयारी पूरी थी वई। हाणे हलूं था बैकयार्ड में ऐं ॿारनि जो इंतज़ारु करियूं था। नमस्ते। देखने कुछ आया रे साधु भाई, ये समझो कि कमाया। मरण जन्म भाव नहीं है तिनको, मरण जन्म भाव नहीं है तिनको, नहीं को धूप नहीं छाया रे साधु भाई, ये सायण घर धाया। मछंदर नाथ गुरु पूरा मिलिया, बिन बिन करी समझाया। जी त अॼु सभु ॿार गॾु थियणा आहिनि, पर मुंहिंजा अधु ॿार आया आहिनि ऐं अधु रस्ते ते आहिनि। सो हू अचनि पिया, तेसि ताईं बारबेक्यू जी तयारी करे पियो मुंहिंजो पुटु। हाय हाणे असीं हिते तयारी करियूं पिया बकरे जे गोश्त जी ऐं मुर्गी जे गोश्त जी। सो बारबेक्यू कंदासीं, बसि थोरी देरि त इंतज़ारु करियो। प्यारा दोस्तो जी त ॿार सभु अची विया आहिनि, बारबेक्यू बि हले पियो, कचेरी बि हले पई ऐं खाधो बि हले पियो, ॿारनि सां गॾु कचेरी बि थिए पई, अम्मा मूं सां गॾु वेठी आहे। सो हाणे
मोकिलाणी कोन्हे। तव्हां सां गॾु कचहरी करण जो मज़ो आयो जाम। ऐं हाणे मोकिलाणी कोन्हे, वरी ॿेहर मिलंदासीं। तेसि ताईं सब चौक